अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 21 अगस्त 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ, शार जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंध ते जॾहिं बि के ॾुखिया ॾींहं आया आहिनि या वरी सिंध ख़िलाफ़ के बि साज़िशूं थियूं आहिनि, तॾहिं क़ौम परस्ती आहिनि जेके उन्हनि साज़िशनि ख़िलाफ़ बीही रहंदा आहिनि ऐं धरती दुश्मननि जो मुक़ाबिलो कंदा आहिनि। क़ौम परस्तनि जे ख़िलाफ़ बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे ॾिनल बयान केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। उहे इन्ही करे जो बिलावल जो शुमारु उन पार्टी जे सरबराह तौरु थिए थो जेका पार्टी सिंध दुश्मन क़दमनि में अॻु भरी रही आहे। बिलावल वारे बयान जी असुल हक़ीक़त छा आहे बाबति नामियर लेखक, कालम नवीस ऐं रेडियो कंपेयर अमीन अरबाब जो तजियो प्रोग्राम में शामिल हूंदो। त वरी 1940 वारे वाइदे ते अमल थींदो या न, इन बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त ज़िया जे आर्मी चीफ खां मौत ताईं वारे इबरतनाक सफ़र जा पेरा खणंदे ज़ुल्फ़कार क़ादरी जी लिखणी अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। छा नवनि सूबनि सां मसइला हल थींदा, इन बाबति बि वीचार वंडींदासीं त 2025 में इंसानी हक़नि जी सूरतहाल छा रही। इन बाबति HRCP जी सालियानी रिपोर्ट मां चूंड वर्क अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। प्रोग्राम में शाइरी बि शामिल हूंदी त तजिया बि शामिल हूंदा ऐं मुख़्तलिफ़ तबसरा बि अवां जे समातनि जी नज़र कबा। सभ खां पहिरियां बिलावल वारे बयान बाबति अवां जे समातनि जी नज़र करियूं था नामियर लेखक कंपेयर अमीन अरबाब जो तजियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में पहिरियों भेरो जंहिं सिंध जे उन्हनि क़ौम परस्त पार्टियुनि खे बलूचिस्तान जे शिदत पसंद तनज़ीमनि जहिड़ोकि BLA सां भेटियो आहे, उन्हनि क़ौम परस्तनि जी जदोजहद सां बेनज़ीर भुट्टो बि सदाईं क़दम सां क़दम मिलाए बीठी रही। जंहिंजो मिसाल उबावड़े में बशीर ख़ान कुरैशी जे धरणे में शिरकत, पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जे लांगमार जी पुॼाणी वक़्तु कराची में जाम साकीअ जो गुलनि जे हार सां आदर भाव ऐं बलूचिस्तान जे बुगटियुनि ऐं मेगलनि सां सरेआम गॾु बीहण आहे। बिलावल पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में MQM बाबति जंहिं बाबति चयो वञे थो त उन्हनि वटि नेटो जा चुरायल जदीद हथियार अॼु बि घरनि में लिकायल आहिनि, कंहिं बि क़िस्म जे सख़्तु मौक़िफ़ या तनक़ीद खां पंहिंजो पाण खे परभरो रखण वारी चालबाज़ी सिंध जे घण घुरनि में अनेक सुवाल उथारे छॾिया आहिनि। सिंध जे सियासी, अवामी ऐं फ़िक्री हक़नि में बिलावल जी उन्ही प्रेस कॉन्फ्रेंस न रुॻो हैरत भरियो पैगाम छॾे ॾिनो आहे, पर हिननि हल्कनि मुल्क जे हिन वक़्तु छिकताण तरफ़ वेंदड़ सियासी सूरतहाल में पहिरियों भेरो हिकु वॾी पार्टी जे अॻुवाण वातां अहिड़ो बयान ॿुधी ॾंदे आङुरियूं ॾेई छॾियूं आहिनि। सिंध जे क़ौम परस्त सियासत खे पुरअमन जमहूरी दायरे में ॾिसण वारनि माण्हुनि बिलावल जे उन्ही प्रेस कॉन्फ्रेंस खे मूं पक सुञाता पंहिंजा हुआ वारे दायरे में इन करे बि ॾिसणु शुरू करे ॾिनो आहे जो अहिड़े वक़्तु जॾहिं ख़ासि करे सिंध में सूबाए जो राॻ आलापची रहियो हुजे, तॾहिं MQM खे छॾे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे क़ौम परस्त तनज़ीमनि खे मुल्क दुश्मन कारवायुनि सां सलाहे छॾिजे। बिलावल जी हिन हैरत अंगेज़ प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ सिंध जे क़ौम परस्तनि में कावड़ वधी वञण वारो अहसासु फितरी ॻाल्हि त ज़रूरु लेखिबो, पर बिलावल अहिड़ो बयानु ॾेई सघारियुनि धुरियुनि खे इहो बि हिकु पैगाम ॾेई छॾियो आहे त जेकॾहिं हूअ साॻी तरह साणुस तावन में बराबरि जा शरीक रहिया त पीपल्स पार्टी MQM खे छॾे बाक़ी क़ौम परस्तनि सां झेड़ो जोटण लाइ तयारु आहे। पीपल्स पार्टी पारां MQM खे तनक़ीद जो निशानो बणाइण बजाए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे क़ौम परस्तनि खे ख़तरनाक या अणसिधी तरह मुल्क दुश्मन कोठण मां आम सिंधियुनि ऐं सियासी तजिए निगारनि में इहा राय
वधीक पुख़्ती थींदी पई नज़र अचे त पीपल्स पार्टी ऐं MQM इक़्तिदारी ऐं हुकूमती ज़रूरतनि तहत न रुॻो पंहिंजा सियासी मुफ़ाद गॾियल तौर ते हल करण लाइ अॼु बि तयारु आहिनि, पर पीपल्स पार्टी हुकूमती मुफ़ाद में MQM समेत सबक़नि सां सहकार लाइ हर वक़्तु हाज़ुरु आहे। बिलावल जी इन्हीअ प्रेस कॉन्फ्रेंस सां सिंध जे शऊर में इहो पैगाम वेंदे नज़र अचे पियो त पीपल्स पार्टी सिंध जे दाख़िली मसइलनि जहिड़ोकि ज़मीननि ऐं वसीलनि बजाए कराचीअ जी शहरी तनज़ीमनि ख़ातिर क़ौम परस्तनि जी मज़ाहमती जदोजहद खे हुकूमती या सियासी हदनि खां अॼु बि ॿाहिरि ॾिसणु घुरे थी। पीपल्स पार्टी जी हिन क़िस्म जी सियासी हिकमत अमली सां सिंध अंदरि इहा नतीजे भरी राय बि जुड़ी सघे थी त पीपल्स पार्टी ऐं क़ौम परस्त पार्टियुनि विच में सियासी लाॻापा वधीक छिकताइण वारा करे पीपल्स पार्टी MQM सां वेझड़ाइप करणु इन करे बि चाहे थी त जीअं वरी बि माज़ी जे तर्ज़ ते हुकूमतनि जो नओं सफ़र शुरू कजे ऐं वरी बिलावल हाउस ऐं 90 जा हिक ॿिए लाइ दरवाज़ा खोले इहो चई छॾिजे त हीअ अंबड़ियूं तुंहिंजियूं आहिनि, केला मुंहिंजा आहिनि, तूं मुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजी भेण। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अमीन अरबाब जो तजियो। ऐं हाणे वेसर जे वर चढ़ी वियल 1940 वारे वाइदे खे सारियूं था ऐं इहो ॼाण जी कोशिशि करियूं था त 1940 वारे वाइदे ते अमल थी बि सघंदो या न। अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था अदीबनि, दानिशवरनि ऐं शाइरनि पारां जारी कयल पधरनामो। हिन पधरनामे ते नसीर मेमण, आमिर लतीफ़ सिद्दीकी, डॉक्टर मुबारक लाशारी, अकबर सुमरे, डॉक्टर इसाक समेजी, आफ्ताब अहमद खानज़ादा, डॉक्टर हसीन मुसरत शाह, अमर सिंधु, डॉक्टर इरफाना मलाह, डॉक्टर संतोष कुमार, मुर्तज़ा सियाल, यूसुफ जोयो, गुलाम रसूल चांडियो, डॉक्टर भाई खान शर, मुनीर चांडियो, इदरीस लगारी, वहीद चांडियो, अली दोस्त आजिज़, अज़ीज़ गोपांग, जामी चांडियो, एहसास मिरल ऐं ॿियनि सहियूं पिणु कयूं आहिनि। पधरनामे जो मतन अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। असीं सिंध जा अदीब, शाइर, आर्टिस्ट, स्कॉलर ऐं मुख़्तलिफ़ शोबनि जा सञाहवंदा मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते सख़्तु ॻणती जो इज़हार कंदे वाज़े था कयूं त असांजी नज़र में मुल्क में हिन वक़्तु न त हक़ीक़ी अवामी जमहूरियत आहे न ई जमहूरी वफ़ाक़ियत। उन जे नतीजे में हिकु अॻे अनेक बुरहान जे वर चढ़ियल मुल्क में न रुॻो बैनुल हुकूमती ऐं बैनुल सूबाई तज़ाद वधी रहिया आहिनि, पर अवाम ऐं रियासत जे विच में तकरार ऐं तज़ाद ख़तरनाक हद ताईं वधी चुका आहिनि। हिकु तरफ़ बलूचिस्तान जंग जो मैदान बणियलु आहे त ॿिए पासे ख़ैबर पख्तूनख्वा पिणु बदतरीन बदअमनी जी सूरतहाल जो शिकार आहे। आज़ाद कश्मीर में पिणु बाह ॿरी रही आहे। पंजाब खे मुकमल तौरु पुलिस स्टेट में तब्दील कयो वियो आहे। सिंध में बि मजमूई तौरु सूरतहाल सबबि अवाम ऐं ख़ासि तौरु नौजवाननि में सख़्तु बेचैनी ऐं मौजूदा निज़ाम खां बेज़ारी मौजूदु आहे। असीं सम्झूं था त मुल्क में आइन खे बहितर करणु ऐं अरिड़हीं तरमीम ते अमल करण बजाए अमली तौरु ॼण त आइन खे न रुॻो बिगाड़ियो वियो आहे, पर उनखे मुसलसल गैर जमहूरी ऐं गैर वफ़ाक़ी तरमीमनि वसीले अहिड़ी रीति बिगाड़ियो पियो वञे जो उनखे कंहिं बि रीति जमहूरी ऐं वफ़ाक़ी सॾे न सघिबो। इहो हाणे हिकु खुलियल राज़ आहे त मुल्क जा सभु वॾा इदारा, सरिश्ता ऐं फ़ैसिलनि जा इख़्तियार मुकमल तौरु इस्टेब्लिशमेंट जे हथ में आहिनि, जॾहिं त इहा हिकु आलमी तौरु मञियल हक़ीक़त आहे त दुनिया जी का बि जमहूरी रियासत ऐं रज़ाकारणी समाजी मुआदे ते क़ाइमु वफ़ाक़ी मुल्क उन में शामिल क़ौमनि, सूबनि ऐं शहरनि खे पासीरू या फ़ैसिले साज़ी खां बेदख़ल करे तवाज़ुन ऐं कामयाबी सां नथो हली सघे। उन जो सबूत मौजूदा पाकिस्तान जा घण तरफ़ा रियासती बुहरान आहिनि। असीं सम्झूं था त उन समूरे बदतरीन ऐं नाज़ुक सूरतहाल में हिकु पासे कारपोरेट फार्मिंग जे नाले में मुल्क ऐं सिंध जे लखें एकड़ ज़मीननि ते कब्ज़े, उन्हनि गैर आबाद ज़मीननि खे आबाद करण जे बहाने सां सिंधु दरिया ऐं उन में सिंध जे पाणी ते धाड़ा हणी गैर आइनी ऐं गैर क़ानूनी तौरु ताक़त जे ज़ोर ते धाड़ियल वाह कढणु, माइनिंग ऐं नाम निहाद तरक़ी जे नाले ते कुदरती वसीलनि ते कब्ज़े जा मनसूबा हिन मुल्क में अहिड़ा तज़ाद पैदा करे रहिया आहिनि जो उन्हनि खे हल करणु कंहिंजे बि वस में न रहंदो। नज़र ईअं पियो अचे त ईंदड़ गैर वफ़ाक़ी ऐं गैर जमहूरी तरमीमनि ज़रिए सूबनि जा न रुॻो अहम इख़्तियार इस्टेब्लिशमेंट जे ॻेझू मर्कज़ हवाले करण जा साबाह थी रहिया आहिनि,
पर नाणे पाणी ऐं कुदरती वसीलनि ते सूबनि जे इख़्तियारनि खे बि गॾियल मुफ़ादनि जी काउंसिल यानी वफ़ाक़ी लिस्ट मां कढी मर्कज़ ॾांहुं मुंतक़िल करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। असीं सम्झूं था ऐं वाज़े तौरु पधिरो कयूं था त ताज़ो मुल्क में नवां सूबा ठाहिण जे मनसूबे पोयां बि उहे ई मक़सद आहिनि त जीअं सूबनि जी मालियाती ऐं कुदरती वसीलनि ज़मीननि पाणी जबलनि ऐं सियासी ख़ुदि मुख़्तियारी ते नवनि सूबनि जी सूरत में राताहा हया वञनि ऐं सूबनि ते क़ौमनि जे तारीख़ी इख़्तियारनि ऐं असंदनि तारीख़ी सुञाणपनि खे ख़तमु कयो वञे। असीं सम्झूं था त जे कुझु सूबा ठाहिणा आहिनि त उन्हनि सूबनि में ठाहिया वञनि जंहिंजी सूबाई असेंबलियुनि आइन जे आर्टिकल 239-4 तहत पंहिंजनि सूबाई असेंबलियुनि मां उन जे हक़ में ठहराव पास कया वञनि। जीअं पंजाब असेंबली नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में करे चुकी आहे, जॾहिं त सिंध असेंबली पंहिंजे भेरा सिंध जी वहद जे तफ़सील ठहराव पास कया आहिनि। असीं सिंध जा अदीब, शाइर, आर्टिस्ट ऐं सञावंद हिकु भेरो ॿीहर वाज़े था कयूं त असीं सिंध खे पंहिंजो तारीख़ी नाक़ाबिले तक़सीम मादरे वतन सम्झूं था ऐं उनजे विरहाङे खे कंहिं बि नाले ऐं जवाज़ तहत बातिल रथा सम्झी न रुॻो रद्द कयूं था, पर उहो तारीख़ी वचन पिणु कयूं था त असां पंहिंजी आवाम सां गॾु ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं उनजी हिफ़ाज़त लाइ हर इनफ़रादी ऐं इज्तमाही तौरु हर मुमकिन जदोजहद कंदासीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मनज़रनामो। मनज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़लता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो, जॾहिं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। हाणे जॾहिं हर पासे इहा ई ॻाल्हि हली रही आहे त नवां सूबा ठहणु घुरिजनि, तॾहिं सिंध वासी धरती जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूलु करणु नथा चाहिनि। सिंध वासियुनि जो पहिरें ॾींहं खां मौक़िफ़ इहो ई आहे त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी, जॾहिं त ॿिए पासे सिंध मुख़ालिफ़ साज़िशूं पिणु उरूज ते आहिनि। मुल्क में हिकु पासे सियासी बेचैनी आहे त ॿिए पासे अमन अमान जी सूरतहाल बि बहितर नथी लॻे ऐं मथां वरी जॾहिं खां नवनि सूबनि वारी ॻाल्हि साम्हूं आई आहे त उन मामले ते सियासत थियण सां गॾोगॾु बरंदी ते तेल हारण जूं हरकतूं बि थी रहियूं आहिनि। हिन मुल्क जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त को बि इदारो पंहिंजो कमु करण लाइ तयारु कोन्हे। हर इदारो ॿिए इदारे जे कम में मुदाख़लत करे थो, जंहिं करे मामला अॼु अहिड़ी सूरतहाल ते पहुची विया आहिनि। पर ईअं न आहे त मामलनि खे बहितर नथो करे सघिजे या उहे बहितरी ॾांहुं नथा वधी सघनि। हिन वक़्तु इहो तासिर ॾियण जी भरपूर कोशिशि कई पई वञे त मुल्क जे समूरनि मसइलनि जो हल नवनि सूबनि जे क़याम सां आहे। जेकॾहिं नवां सूबा न ठहिया त मुल्क जो निज़ाम नथो हली सघे, पर इन पासे ध्यानु को बि न पियो ॾिए त आख़िरकार इहे अहम सबबु कहिड़ा आहिनि जिन जे करे मुल्क में मसइला पैदा थिया आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त निज़ाम कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं उते हक़ीक़ी एहतिसाब न आहे ऐं ईमानदारी सां कमु करण जी सलाहियत न आहे त पोइ कहिड़ो बि निज़ाम आंदो वञे उते मसइला मौजूदु रहंदा। उनखां सवाइ हिकु ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त नवां सूबा ठाहिण जी तजवीज़ कंहिं बि सियासी पार्टी पारां कोन आई आहे त पोइ उनखे एतिरो संजीदा छो पियो वरितो वञे। जंहिं मुल्क में PIA जहिड़ो इदारो नथो हली सघे ऐं उनखे बहितर करण जी कोशिशि नथी कई वञे, उते नवां सूबा ठाहे कीअं मसइला हल करे सघिजनि था। जेकॾहिं कंहिंखे नवां सूबा ठाहे मसइला हल करण जो शौक़ु आहे त पोइ पहिरीं तजियो उते कयो वञे जिते सूबनि जी वधीक ज़रूरत आहे, जितां जो अवाम सूबा चाहे थो। अवामी सतह ते उन मुतालबे खे घणी पज़ीराई हेसि ताईं कोन मिली सघी आहे। जेकॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती करे सूबा ठाहिया वञनि था त उन सां निज़ाम में वधीक ख़राबियूं
पैदा थी वेंदियूं। जेकॾहिं कंहिंखे नवां सूबा ठाहे मसइला हल करण जो शौक़ु आहे त पहिरीं तजुर्बो उते कयो वञे जिते सूबनि जी वधीक ज़रूरत आहे या जितां जो आवाम सूबा चाहे थो। अवामी सतह ते उन मुतालबे खे घणी पज़ीराई हेसि ताईं कोन मिली सघी आहे। जेकॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती करे सूबा ठाहिया वञनि था त उन सां निज़ाम में वधीक ख़राबियूं पैदा थींदियूं। कॾहिं चइनी सूबनि जो हुजणु जेकरे निज़ाम न हली रहियो हो, जंहिं वरी यूनिट जोड़ियो वियो। हाणे चयो पियो वञे त 4 सूबा आहिनि उन करे वधीक ठाहिया वञनि। सूबनि जो ठाहिण को मज़ाक़ न आहे, पर इन हवाले सां हीअ आबाद क़ौमूं ॿिन्ही घणियूं हसास आहिनि। इन करे उन्हनि जे जज़्बनि खे मजरूह न थियण ॾिजे। ऐं हाणे इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ जा पेरा खणूं था। अवां जे समातनि जी नज़र करियूं था HRCP जी रिपोर्ट मंझां चूंड वर्क। कानून ऐं कानून साज़ी 27वीं आइनी तरमीम पार्लियामानी जमहूरी अमल बदिरां अक्सरियती अंदाज़ में मंज़ूर कई वई, जंहिं अदलिया जी आज़ादी ऐं आला अदालतनि जे मामलनि में इंतिज़ामिया जी मुदाख़लत बाबति संगीन ख़दशा पैदा कया। 2025 में मंज़ूर थियल कानूननि में मज़हबी अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हिकु क़ानूनी इदारो क़ाइमु करण बाबति कानून पिणु शामिल हो, जंहिं तहत मज़हबी अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़ौमी कमीशन क़ाइमु कई वई। 2025 में वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में शादी जी घटि में घटि क़ानूनी उमिरि 18 साल मुक़ररु करण वारो कानून मंज़ूरु कयो वियो, जंहिंसां नंढी उमिरि जे शादियुनि ते पाबंदी लागू कई वई। 2025 जे हिकु कानून तहत कानून लागू कंदड़ इदारनि ऐं हथियारबंद फ़ौज खे दहशतगर्दी जे रोकथाम वारे कानून तहत शकी माण्हुनि खे 3 महीननि ताईं हिफ़ाज़ती हिरासत में रखण जो इख़्तियार ॾिनो वियो। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जी रिपोर्ट मूजिबि 2025 जे आख़िर ताईं सदर जी मंज़ूरी मिलण खां पोइ 41 कानून लागू थिया। उन्हनि मां कुझु कानून तेज़ी सां मंज़ूरु करण ते सिविल सोसाइटी ऐं मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि तनक़ीद कई ऐं कानून साज़ी जे अमल खे पार्लियामानी निगरानी बदिरां इंतिज़ामिया जी कार्रवाई करार ॾिनो। कानून जी हुक्मरानी बाबति वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान बुनियादी हक़नि जे दर्जे में 0.37 स्कोर हासिल कयो, जॾहिं त आलमी औसत 0.54 हुई। पाकिस्तान 2024 में 142 मुल्कनि मां 144 नंबर हासिल कयो, जॾहिं त 2025 में 143 मुल्कनि मां 130 नंबर ते आयो। पाकिस्तान कमीशन बराए कानून ऐं इंसाफ़ मूजिबि 2025 जे आख़िर ताईं सुप्रीम कोर्ट में इल्तवा हेठि केसनि जो अंग घटिजी 33,787 थी वियो, जेको 2024 में 57,000 खां वधीक हो। साॻिए अरसे दौरान हाई कोर्टनि में इल्तवा हेठि केसनि में 40.7% घटिताई आई ऐं केसनि जो अंग घटिजी 2,12,537 थी वियो। रिपोर्ट मूजिबि 2025 में मौत जी सज़ा ॿुधायल माण्हुनि जे अंग में निमाया इज़ाफ़ो थियो। मातहत अदालतनि तरफ़ां घटि में घटि 225 माण्हुनि खे मौत जी सज़ा ॿुधाई वई, जॾहिं त 2024 में उहो अंग 174 हो। मज़हबी मामलनि सां लाॻापियल ॾोहनि में घटि 15 माण्हुनि खे मौत जी सज़ा ॿुधाई वई। अहम ॻाल्हि इहा आहे त 2025 दौरान कंहिं बि शख़्स खे फाही ॾियण जी रिपोर्ट साम्हूं न आई। उन मां ज़ाहिर थिए थो त 2020 में मौत जी सज़ा ते अमली तौरु लागू मुस्बत पाबंदी 2025 ताईं जारी रही। सेंटर फॉर रिसर्च एंड सिक्योरिटी स्टडीज़ जी रिपोर्ट मूजिबि 2025 में पाकिस्तान में तक़रीबन 1,272 दहशतगर्द हमला ऐं तशदुद जा वाक़िआ थिया, जिन जे नतीजे में लॻभॻि 3,417 माण्हू मारिजी विया ऐं 2,134 ज़ख़्मी थिया। मारिजी वियलनि में आम शहरी सिक्योरिटी एहलकार ऐं शकी माण्हू शामिल हुआ। उन्हनि अंगनखरनि मूजिबि 2024 जी भेट में जानी नुक़सान में 34% इज़ाफ़ो थियो। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान दहशतगर्दी खां वधीक मुतासिर थिया। मजमूई तौरु मारिजी वियल माण्हुनि मां
96% ऐं ज़ख़्मियुनि मां 90% माण्हुनि जो तालुक़ उन्हनि ॿिन्ही सूबनि सां हो। मार्च 2025 में बलूचिस्तान में जाफ़र एक्सप्रेस जे अगवा जो बहिरान साम्हूं आयो, जेको 36 कलाकनि ताईं जारी रहियो। हथियारबंदनि जाफ़र एक्सप्रेस खे बोलाइण जे भरिसां रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणायो ऐं 400 खां वधीक मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए पाण वटि विहारे छॾियो। उन खां पोइ फ़ौजी ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान घटि में घटि 33 हथियारबंद ऐं 26 माण्हू मारिजी विया। अक्टूबर 2025 में पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत TLP ख़िलाफ़ु वॾे पैमाने ते क्रैकडाउन शुरू कयो। लाहौर, रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बैंक ऑफिसूं, मस्जिदूं ऐं मदरसा बंदि करणु, सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि जे ग़लति इस्तेमाल खे रोकण लाइ अकाउंट मजमूद करणु ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में एहतिजाजनि ऐं मज़हबी नफ़रत पखेड़ण बाबति केतिराई केस दाख़िल करणु शामिल हो। पुलिस मजमूई ॾोहनि में घटिताई जे दावनि बावजूदि 2025 में कराची में 64,000 खां वधीक स्ट्रीट क्राइम जा वाक़िआ ऐं 70 खां वधीक मौत रिपोर्ट थिया। HRCP घटि में घटि 9 अहिड़ियूं मौतियूं वारदातूं रिकॉर्ड कयूं, जिन में आम शहरियुनि कानून खे हथ में वठी मुबैना ॾोहारियुनि खे तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो। उन्हनि मां 7 वाक़िआ रुॻो कराची में पेश आया। HRCP जी मीडिया मॉनिटरिंग मूजिबि सॼे मुल्क में 1155 पुलिस मुक़ाबलनि में मजमूई तौरु 1696 शकी माण्हू मारिजी विया। उन्हनि मां सभ खां वधीक 977 शकी माण्हू पंजाब में मारिया विया। पंजाब में 707 पुलिस मुक़ाबलनि में 1128 माण्हू मारिजी विया, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा में 162 पुलिस मुक़ाबलनि ऐं CTD जे कार्रवाइनि दौरान 299 शकी माण्हू मारिजी विया। सिंध में 137 मुक़ाबलनि दौरान 205 शकी माण्हू मारिजी विया। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं HRC जी रिपोर्ट मंझां चूंड वर्क। हीअ रिपोर्ट 2025 जी सूरतहाल जी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हीअं प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे जनरल ज़िया जो आर्मी चीफ खां मौत ताईं जो इबरतनाक सफ़र जे उनवान हेठि ज़ुल्फ़कार क़ादरी जी लिखणी अवां जे समातनि जी नज़र करियूं था। जनरल टिका ख़ान जी जॾहिं रिटायर थियण जो वक़्तु वेझो थियो था, वज़ीर-ए-आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो जनरल टिका ख़ान खे आर्मी चीफ वारे उहिदे ते तोसी ॾियण जो ख़्वाहिशमंद हो, पर जनरल टिका ख़ान तोसी वठण खां इनकार कयो। पोइ वज़ीर-ए-आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे जनरल टिका ख़ान खां नए आर्मी चीफ बाबति मशवरो कयो। जनरल टिका ख़ान लेफ्टिनेंट जनरल अकबर ऐं लेफ्टिनेंट जनरल शरीफ़ जा नाला सीनियरिटी मुताबिक़ वज़ीर-ए-आज़म भुट्टो खे तजवीज़ कया। ज़ुल्फ़कार अली भुट्टो कंहिं बि सूरत में अहिड़े अहम इदारे जी सरबराही लाइ रिस्क न पियो खणणु चाहे। आख़िर हुनजी नज़र मोस्ट जूनियर ऐं ख़ुशामदी जनरल ज़िया ते वञी बीठी। 2 मार्च 1976 ते वज़ीर-ए-आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे पाकिस्तान फ़ौज जे 7 मोस्ट सीनियर जनरलनि लेफ्टिनेंट जनरल अकबर ख़ान, लेफ्टिनेंट जनरल शरीफ़, लेफ्टिनेंट जनरल आफ्ताब अहमद ख़ान, अज़मत बख्श ऐवान, आगा अली इब्राहिम अकरम, अब्दुल मजीद मलिक ऐं ग़ुलाम जिलानी ख़ान खे सुपरसीड कंदे हिकु जूनियर जनरल ज़िया खे आर्मी चीफ बणाए छॾियो। जनरल ज़िया जी मुक़ररी बैदि भुट्टो मुतमइन थी वियो त जनरल ज़िया जी सूरत में खेसि वफ़ादार आर्मी चीफ मिली वियो आहे। 1 साल बाद मार्च 1977 में ज़ुल्फ़कार अली भुट्टे वक़्त खां अॻु आम चूंडनि जो ऐलान कयो त रातो राति मुख़ालिफ़त जे 9 पार्टियुनि जो इतिहाद पाकिस्तान क़ौमी इतिहाद, जेको पोइ 9 सितारनि जे नाले सां मशहूरु थियो, उन सां जुड़ी वियो। मार्च 1977 जे चूंडनि खे धांधली जो नालो ॾेई मुख़ालिफ़ रद्द कयो
ऐं निज़ाम मुस्तफ़ा जे नारे हेठि भुट्टो ख़िलाफ़ु तहरीक शुरू थी वई। हालतूं एतिरियूं त ख़राबु थियूं जो भुट्टो हुकूमत खे कराची, हैदराबाद, मुल्तान, लाहौर ऐं रावलपिंडी में जुज़वी मार्शल नाफ़िज़ करणी पई। उन्हनि ॾींहनि में अमरीकी डॉलर जो मुल्ह रिकॉर्ड हद ताईं किरी पियो हो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन तहरीक खे पंहिंजे ख़िलाफ़ु अमरीकी साज़िश करार ॾिनो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ासि रिपोर्ट। ऐं हाणे खंडु बणिजी वियल लेखणीअ जा पेरा खणूं था ऐं नवनि इमारतुनि ॾांहुं बि माण्हुनि जो ध्यानु छिकरायूं था। जी हा, अवां जे समातनि जी नज़र करियूं था नामिरनि लेखक नसीर मेमण हथरादो AI सां तस्वीर ठाहे। मार्च 2025 में बलूचिस्तान में जाफ़र एक्सप्रेस जे अगवा जो बहरान साम्हूं आयो, जेको 36 कलाकनि ताईं जारी रहियो। हथियारबंदनि जाफ़र एक्सप्रेस खे बुलान जे भरिसां रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणायो ऐं 400 खां वधीक मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाइण। उन खां पोइ फ़ौजी ऑपरेशन कयो वियो, जंहिंजो दौरान घटि में घटि 33 हथियारबंद ऐं 24 मुतासिर माण्हू पिणु फुरी वियो आहे। अक्टूबर 2025 में पंजाब ऐं वफ़ाक़ी हुकूमत ते TLP ख़िलाफ़ु वॾे पैमाने ते क्रैकडाउन शुरू कयो वियो। लाहौर, रावलपिंडी ऐं इस्लामकोट में बैंक, ऑफ़िसूं, मस्जिदूं ऐं मदरसा बंदि करणु, सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि जे ग़लति इस्तेमाल खे रोकण लाइ मुंजमदा अकाउंट जंहिंखे मुंजमद करण ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में एहतिजाजी मज़हबी नफ़रत पखेड़ण बाबति केतिराई केस दाख़िल करणु शामिल आहे। पुलिस तरफ़ां मजमूई ॾोहनि में घटिताई जे दावनि बावजूदि 2025 में कराची में 64,000 खां वधीक स्ट्रीट क्राइम जा वाक़िआ ऐं 70 खां वधीक नामवर तनज़ीम जा उहिदेदार थिया। HRCP घटि में घटि 9 अहिड़ियूं मौत जूं वारदातूं रिकॉर्ड कयूं, जिन में आम शहरियुनि क़ानून खे हथ वठी मुबैना ॾोहारियुनि खे तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो। उन्हनि मां 7 वाक़िआ रुॻो कराची में पेश आया। HRCP जी मीडिया मॉनिटरिंग मूजिबि सॼे मुल्क में 1155 पुलिस मुक़ाबलनि ऐं मजमूई तौरु 1696 शकी माण्हुनि जे मरिजण, उन्हनि मां सभ खां वधीक 977 शकी माण्हू जंहिंजो सहाफ़त में क़दम रखणु अॻिते हली अहम लाड़ा ज़रूरु मुतारिफ़ कराईंदो। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मिठी जे शहर में मुसाफ़िर मरनि था, अवेला न अचिजो इंतज़ारनि ॿुधायो वारियूं सीटूं तॾहिं ई अयूब खोसे तख़लीक़ कयूं हुयूं, जंहिं दौर में इज़हार जी आज़ादी ते क़दगन लाइ ऐं रेंजर्स जी अमलदारनि जी रिहाइश लाइ क्वार्टर ठाहिया विया। ऐं पोइ ॾिसंदे असीं वॾा थी वियासीं ऐं शयुनि खे फ़ौज वलारे वई। तबरक तौरु रखियल उहे शयूं बि असांजो सरमायो आहिनि, जिन में किताब मौजूदु आहिनि। उहे किताब जेके सिधो दग अॼु बि ॿुधाइनि था। हाणे जॾहिं वक़्तु अचे उन मोड़ ते बीहारियो आहे जिते माफ़ी खां सवाइ को ॿियो चारो बि नाहे हूंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।